जोहिमा इस्माइल पीरजादो की रिपोर्ट मूजिब नए गाज की तबाहकारियों बाद काछे के यूसी ट्रिकबाला में समाजी तंजीम कतरुल खैर चैरिटी तरफा 1000 बोर्ड मुतासिर खानदानों में 1 महीने जो राशन तक़सीम किया वियो। उन मौके ते कतरुल खैर चैरिटी इंटरनेशनल तंजीम के फील्ड कोऑर्डिनेटर मोहम्मद अशरफ मुगल मॉनिटरिंग इंचार्ज नज़ाकत अली मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजे कतर चैरिटी नए गाज के बोर्ड में आयल मुतासिरन के रस्तन की बहाली न हुजण बावजूद भी वॾिन तकलीफ़ूं काटण बाद बेड़िन ज़रिए सर्वे कई 3 ॾींहंनि ताईं ही मुस्तकिन के राशन ॾियण जो सिलसिलो जारी रहंदो। हिननि चयो त असांजी तंज़ीम एक प्लानिंग तहत वधीक मुस्तकिन माण्हुनि खे ज़रूरत राशन ॾींदी। हिन चयो त नए गाज काछे अंदर वॾी तबाही आणे छॾी आहे। रोड रस्ता घरनि जूं अॾावतूं ढही पट पइजी वियूं आहिनि। असां कतरुल खैर चैरिटी के तरफा कोशिशूं वठी रहिया आहियूं त हितां जे बोर्ड मुतासिरनि जी थियल नुक़सान जो अज़ालो करण लाइ आमदरफ़्त लाइ पुलूं रस्तनि लाइ मरकज़ के अहिड़ियूं तकलीफ़ूं खां आगाह कंदासीं ऐं कोशिश रहंदी त काछे वासियुनि खे रिलीफ पहुचाए सघूं।